मौला शनासी वर्कशॉप जो बे दर्स लाइ दावत ॾींदासीं हुसैन मुफ़ी जिन खे अॼु जी निशस्त जो ॿियो दर्स ॾियणु फरमाइनि। मोहम्मद सलवात अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। हिन वक़्त असां उन मरहले में आहियूं जिते असां दीन जी वज़ाहत करे चुकासीं ऐं हिन वक़्तु असां ॾिसंदासीं त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि अची कहिड़े क़िस्म जी तब्दीली आंदी दीन खे कहिड़ी हद ताईं क़ाइमु कयो ऐं उन्हनि खां बाद में करबला ताईं दीन जी छा सूरत हाल इन खे असां जेको आहे वज़ाहत कंदासीं ऐं पोइ तव्हां भले ग्रुप ठाहियो या गॾिजी वियो तव्हां पाण सोचो तंज़ीम सां वाबस्ता आहियो त अगरि दीन जी इहा सूरत हाल बणिजी वई त पोइ छा थो करे सघिजे, छा कजे। आख़िर तव्हां पंहिंजी पॉलिसी ठाहियो तव्हांखे ख़बर पए त अगरि तव्हां उन दौर में हुजो आहे त छा कयो आहे। उन दौर में हुजूं हा त घणा मसाइल थियनि हा बाबा हीअ पॉलिसी इख़्तियार कंदासीं त फलाणो हीअं चवंदो। हाणे वेठाऊं दौर गुज़री वियो न यज़ीद न शिमर आराम सां वेही आज़ादाना पॉलिसी ठाहे सघूं था। तंहिंजे करे तव्हांखे वक़्तु ॾींदासीं ताकी आज़ादाना वेही पॉलिसी ठाहियो त बाबा असां हीअं कंदासीं, हीअं करिणो आहे असांखे। न मफ़ादात उन दौर जा वाबस्ता असां सां न नुक़सानु वाबस्ता, नफ़े नुक़सान खां फ़ारिग़ थी असां जेको आहे उहो करे सघूं था। तंहिंजे करे इहे 40-45 मिंटनि खां पोइ जेको आहे उहो तव्हां भले 2 ग्रुप ठाहियो ताकी वेही सघजनि ऐं इन हवाले सां जेको ॻाल्हि ॿोल करणी आहे। असां चयोसीं अल्लाह तबारक व तआला जो 2 नुकाती प्रोग्राम कहिड़ो अनेबुदुल्लाह वजतनिबुत ताग़ूत, बंदा बणिजो अल्लाह जा, ताग़ूत खां परहेज़। ऐं इन सभिनी जेको आहे निज़ाम जे जेके चइजे त अंबिया जे इन सिलसिले में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जन अचनि था ऐं रसूल अकरम जन जी बिशारत ॾेई हिन दुनिया मां जेके आहिनि हलिया विया। हाणे 500 सालनि ताईं इंतज़ारु पियो थो थिए त दीन इस्लाम जो उहो नबी अचे। सूरह सफ़ में जेको आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी इहा शइ मौजूदु आहे। वइज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम, ए बनी इसराईल मां वॾा अलाह जो मोकिलियल रसूल आहियां, मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि मिन तौरात, तौरात जेको निज़ाम आहे उहो ई क़ाइमु करणु आयो आहियां, नओं को निज़ाम खणी कोन आयो आहियां, साॻियो ई निज़ाम आहे। व मुबशिरन बिरसूलिन, हिकिड़ो मुंहिंजो कमु इहो आहे तव्हांखे ॿुधायां त साॻियो ई निज़ाम हलंदो। ॿियो कमु इहो आहे तव्हांखे ॿुधायां थो त हिकिड़ो रसूल ईंदो या अती मिन बादी मूंखां पोइ इस्मुहु अहमद, जंहिंजो नालो जेको आहे उहो अहमद हूंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जन इहा नबीअ जी बिशारत ॾेई ऐं हिन दुनिया मां हलिया विया। बाबा इंतज़ारु कयो, पंहिंजो पाण खे ठाहियो, पंहिंजी तरबियत कयो, पंहिंजो पाण खे पंहिंजो शऊर बहितर कयो, पंहिंजो पाण खे एजुकेट कयो ताकी उहो नबी जेको आलमी दीन खणी ईंदो उन खे सम्झण ऐं उनजो साथ ॾियण जा अहल बणिजी सघे। हीअ सॼो इंतज़ारु 500 ऐं कुझु साल जेको आहे 570 साल जेको आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पोइ इहो इंतज़ार जो साल आहे। हिन में विच में अंबिया जो सिलसिलो बंदि थी वियो। अंबिया जो सिलसिलो बंदि थियण जो मक़सदु इहो न आहे त हाणे दीन माफ़ थी वियो हुजे।
जी अॼुकल्ह असां सम्झूं था इमाम ज़माना ग़ैबत में हो त दीन माफ़ थियो। दीन माफ़ न आहे। जीअं 500 साल गुज़रिया आहिनि त पंहिंजो पाण खे तयारु कयो ताकी उन नबीअ जा साथी बणजण जी अहलियत जेको आहे पंहिंजे अंदरि पैदा करे सघो। साॻे नमूने सां हीअ इमाम ज़माना जी अहलियत पैदा करण जे लाइ वक़्फ़ो आहे विच में पंहिंजे अंदरि सलाहियत पैदा कयो ताकी उहो अचे जेको आलमी अदालत जेको आहे क़ाइमु करे सघे। हाणे क़ुर मजीद चए थो त इहो नबी आयो हुवल्लज़ी बअस फ़िल उम्मियीन रसूलन मिनहुम उम्मियीन ॿिनि माना में आहे। हिकिड़ो आहे उम्मी लफ़्ज़ अरबी, हिकिड़ो ॿियो जेको आहे इब्रानी यानी बनी इसराइल जी ॿोलीअ में। जेको अरबी लफ़्ज़ आहे उहो उम्मी जो बि माना आहे जेको पढ़ियल लिखियल न हुजे। माउ जे पेट मां जहिड़ो आयो, माना माउ जे पेट मां जहिड़ो आयो ओड़ो ई आहे, पढ़ियल लिखियल न आहे। इसराइल बनी इसराइल वारा पाण खां अलावा ग़ैर बनी इसराइल खे उम्मी चवंदा। चवंदा तौरे त असां वटि आहे, पढ़ियल लिखियल असां, बाक़ी सभु उम्मी। हुननि जे ॿोलीअ में इहो लफ़्ज़ उन लुग़वी माना में कोन इस्तेमालु थींदो। जेको बि ग़ैर बनी इसराइल आहे उम्मी आहे। जीअं अरब पंहिंजो पाण खे चवनि, अरब ॿियनि खे चवनि अजम। अजम माना छा? गूंगू। ॿियनि सभिनी खे चवंदा त इहे सभु गूंगा आहिनि, ॻाल्हाइण उहो असांखे ईंदो आहे। साॻे नमूने सां उम्मी जेको आहे उहो ग़ैर बनी इसराइल जे लाइ इस्तेमालु थियल आहे। हिते जेको आहे अलाह ताला चए थो त जेको आहे उहो असां ग़ैर बनी इसराइल में जेको आहे उहो रसूल मोकिलियोसीं यतलू अलैहिम आयात ही, उहो जेको अलाह जूं आयतूं पढ़े थो, निज़ाम सिस्टम ॿुधाए थो, वयो ज़क्कीहिम उन्हनि जो तज़कियो करे थो, वयो अल्लिमहुमुल किताब वल हिकमत, किताब हिकमत, किताब माने शरीयत आहे, कानून। इन्हनि सभिनी जेको आहे तालीम ॾिए थो। व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। इहा अहिड़ी क़ौम हुई जेका यानी ग़ैर बनी इसराइल गुमराह नबी उन्हनि में ई मोकिलियोसीं जेके गुमराह क़ौम हुई ताकी जेको आहे उन में अची हीअ सभु जेको आहे उहो दीन खे नाफ़िज़ करे। हाणे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो पंहिंजो कमु जेको आहे मके खां शुरू कयो। 13 साल मके में रहिया ऐं कुझु शख़्सियतूं तयारु कयूं जेके रसूल अकरम सां अॻिते जेको आहे उहो मदद करे सघनि। लेकिन मको जेके चइजे अक्सरियत उनजी रसूल अकरम जी हामी न बणी। तंहिं करे रसूल अकरम जन हिजरत करे मदीने पहुता। मदीने वारनि खे अलाह तबारक व तआला अंसार करार ॾिनो। अंसार, अंसार लफ़्ज़ क़ुर मजीद जो आहे। इंशाअल्लाह अॻिते जेको आहे असां ॾिसंदासीं। अंसार लफ़्ज़ क़ुर जो आहे। मके वारनि खे अंसार कोन करार ॾिनो त अक्सरियत उन जेको आहे उहो नबीअ जी हिमायत में न आहे। नबीअ जी हिमायत में या न आहे मतिलबु छा? मतिलबु आहे नबी सिस्टम कोन थो क़ाइमु करे सघे। छो त असां चयोसीं नबी तॾहिं क़ाइमु कंदो जॾहिं अवाम जी हिमायत मिलेसि। मके मां हिन करे निकिरी वियो छो त अक्सरियत हिमायत नथी करे। हाणे जेका वधीक हिमायत कोन मिलंदी। मदीने में आहे, मदीने में आहे त उन्हनि हिमायत कई, तंहिंजे करे उहो बणा मददगार नासिर अंसार बणिजी विया। रसूल अकरम जन आया ऐं हिते जेको पंहिंजो सिस्टम ॾिनो। अलाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउर रसूल व उलुल अम्रि मिनकुम। अलाह जी इताअत कयो, रसूल जी इताअत कयो, उलुल अम्र जी इताअत कयो। उलुल अम्र कॾहिं ख़ुदि रसूल आहे, कॾहिं जेको पंहिंजा कोई मुक़ररु करे थो। उहे उन दौर में जेके आहिनि रसूल अकरम जा जंहिं कम लाइ मुक़ररु उहे उलुल अम्र आहिनि। अलम तर इलल्लज़ीना यज़उमून अन्नहुम आमनू बिमा उनज़िला इलैका व मा उनज़िला मिन क़ब्लिका। हाणे अलाह ताला फरमाए थो त तो अहिड़ा माण्हू ॾिठो आहे जेके चवनि त इहो था गुमान, यज़उमून गुमान था कनि, ख़्याल उन्हनि जो इहो आहे अन्नहुम आमनू बिमा उनज़िला इलैका, तो उते जेको नाज़िल थियो आहे उन ते ईमान रखनि था। व मा उनज़िला मिन क़ब्लिका, उन खे बि ईमान रखनि था। मसलो छा अथनि? युरीदून यतहाकमू इला तागूत, हुकूमत तागूत जी। ये गुमान था कनि त तोते बि ईमान रखनि था। अलाह ताला फरमाए थो नबीअ ते ईमान उहो थो रखे जेको तागूत जे तरफ़ न वञे। अने बुदुल्लाह वजतनिबु तागूत, तागूत खां इनकार कंदो तॾहिं जेको आहे वञी कंप्लीट जेको आहे इंसान जो बंदो बणिजंदो। तंहिंजे करे इहे अलाह जा बंदा न आहिनि जेके निज़ाम ताक़ूत जो, हुकूमत ताक़ूत जी, अलाह रसूल ते बि ईमान असांजो न।
फ़क़त उमिरू ऐं यकफ़ुरू बि, जॾहिं त अलाह ताला हुकुम इहो ॾिनो आहे तागूत जो इनकार कयो, तागूत जो कुफ़ुर कयो। ऐं हीअ वरी जेको आहे उहो हुकूमत उनजी था चाहिनि। वयुरीदु शैतानु ऐं युज़िल्लहुम ज़लालम बईदा, ऐं शैतान चाहे थो तव्हांजे अंदरि जेको आहे इहो विझे त पोइ ठीकु आहे हुकूमत ॿियनि जी बि हुजे, मिड़ई रसूल करम ते बि ईमान, नमाज़ रोज़ो पढ़ंदासीं, इन में अलाह जा बंदा बणिजंदासीं। इहे शैतान गुमराह करणु चाहे थो तव्हांखे, अलाह जी बंदगी खां गुमराह थी वेंदो, ॿियो कुझु कोन थींदो। यानी दीन इस्लाम जे नज़र में रसूल अकरम जिन ते ईमान तॾहिं साबित आहे जॾहिं हुकूमत बि इस्लाम जी क़बूल करे, वरना क़बूल न आहे। फला व रब्बिक ला युमिनून, तुंहिंजे रब जो कसम इहे मोमिन थी नथा सघनि हता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम, जेसिताईं तोखे हाकिम न करार ॾियनि जेके बि उन्हनि में इख़्तिलाफ़ात आहिनि। फ़म ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत, पोइ तूं जेको फ़ैसिलो करे छॾे, जेको फ़ैसिलो करे, ख़िलाफ़ करे कंहिंजे हिमायत में करे, उहो पंहिंजे अंदरि जेको आहे हरज यानी छा तंगी महसूसु न करे। रसूल अकरम मूंखे चयो हीअ तुंहिंजो मिल्कियत न आहे, फलाणी मिल्कियत ॾेई छॾो हुनखे, तंगी महसूसु न करे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। पहिरीं ॻाल्हि इहा तोखे हाकिम करार ॾे, तेसिताईं मोमिन थींदो ई कोन जेसिताईं तोखे न हाकिम करार ॾे। नंबर 2, जेको फ़ैसिलो करे छॾे उन ते दिलि में तंगी महसूसु न करे, बल्कि अॻिते वधी युसल्लिमु तस्लीमा, दिलि सां क़बूल बि करे, यानी छा दिलि झुकियल हुजेसि, तॾहिं थींदो मोमिन। इन जो मतिलबु आहे त जेसिताईं हुकूमत रसूलुल्लाह जे निज़ाम जी इंसानु क़बूल नथो करे तेसिताईं मोमिन सिर्फ़ु ईअं कोन्हे कलमो पढ़ी जो मोमिन थी वियो, मुस्लमान थी वियो, न, क़बूल करण जो शर्त। हाणे आयो रसूल अकरम जन, ऐं रसूल अकरम जन आया, मदीने में हिकिड़ी इस्लामी हुकूमत क़ाइमु थी, हिकु हद ताईं इस्लाह जेका आहे उहा थी। उनखे क़ुर मजीद जेको आहे सूरह आले इमरान में जेको आहे उहो थोरो मुख़्तसर जेको आहे बयानु कयो आहे। वातसिमू बिहबिलिल्लाह, अलाह जे रसीअ खे मज़बूती सां पकड़िजो, वला तफ़र्रक़ू, ख़बरदार रसूल अकरम खां पोइ जेको आहे उहो फ़िरका न थिजो। वज़कुरू नेमतल्लाहि अलैकुम, अलाह जी नेमत पाण ते यादि कयो, कहिड़ी, इन कुंतुम आदान, तव्हां अरब हिक ॿिए में दुश्मन हुयो, अल्लाह बैन क़ुलूबिकुम, नबी जे सदक़े में नबी अची तव्हांजूं दिलियूं जेके दुश्मनियूं पाण में जोड़े छॾियूं, अल्लफ़ तालीफ़ कयूं, जोड़े छॾियूं। फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना, अल्लाह जे निज़ाम ऐं नबीअ जे जेका नेमत जे सदक़े में तव्हां ॿाहिरि बणिजी वियो, दुश्मन मां ॿाहिरि बणिजी वियो हलिया। ऐं इन दुश्मनी में तव्हां किथे पहुता आहियो, वकुंतुम अला शफ़ा हुफ़रतुम मिनन नार, तव्हां जेको आहे ईअं सम्झो ॼण त हिकिड़ी बाहि जी जेका उहो खॾ हुजे ऐं तव्हां किनारे ते पहुतल हुयो, तव्हां अरब इन हद ताईं किनारे ते पहुतल हुयो, जंहिंजो मतिलबु आहे थोरो पियो कोई धिको ॾियो हा त बर्बादु थियण वारा हो तव्हां, इन हद ते पहुतल हुयो। हिन नबी अची तव्हांखे जेको आहे उन मां कढियो आहे, फ़अनक़ज़कुम मिनहा, तव्हांखे जेको आहे उहो उन तबाही बर्बादी में वञण खां जेको आहे असां रोकियोसीं, कढियोसीं। कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही लअल्लकुम तहतदून, अल्लाह ताला पंहिंजूं निशानियूं इहे जेके आहिनि बयानु करे थो ताकी तव्हांखे हिदायत मिले। हाणे जॾहिं तव्हां में इहो इतिहाद पैदा थी वियो आहे, हाणे जॾहिं भाइपी तव्हां में अची वई आहे, तव्हां हिकिड़ी उम्मत बणिजी विया हो, हाणे छा हुजणु खपे, हिनखे क़ाइमु रखो। वलतकुम मिनकुम उम्मतन यदून इलल ख़ैर, तव्हां में हिकिड़ी गुरोह लाज़िमन हिकिड़ो हुजणु खपे जेको तव्हांखे नेकी ॾांहुं दावत ॾींदो रहे मुसलसल। वयअमरून बिल मारूफ़ वयनहौना अनिल मुनकर, यानी छा, उहो जेको असां पूरो जेको आहे उहो सिस्टम ॿुधायोसीं, उहो जेको क़ाइमु रखे, हिकिड़ी क़ौम हुजणु खपे, हिकिड़ो गुरोह तव्हां में हुजणु खपे जेको इहो जेको आहे कमु कंदो रहे। उलाइका हुमुल मुफ़्लिहून, ऐं यादि रखो त जंहिं मुआशिरे में इहो सिस्टम हूंदो ऐं इहो अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर हलंदो रहंदो, उहा ई मुआशिरो कामयाबु आहे, फलाह उन मुआशिरे खे मिलंदी। हाणे अलाह ताला फरमाए वला तकूनू कल्लज़ीन तफ़र्रक़ू, क़ौमूं गुज़रियूं आहिनि, नबी आया पोइ थोरो घणो हुन सां गॾु साथ ॾिनो न, मिसाल तौरु हज़रत मूसा जो कुझु साथ ॾिनो, वरी जेको आहे तफ़रक़ो पैदा कयो, वरी हज़रत जेको आहे दाऊद ऐं हज़रत सुलेमान जो साथ ॾिनो, वरी तफ़रक़ो पैदा कयो। उन्हनि वांगुरु न थिजो तव्हां,
वला तकूनु कल्लज़ीना तफ़र्रक़ू वख़्तलफ़ू मिन बादि मा जाअहुमुल बय्यिनात। ऐं पाण में इख़्तिलाफ़ कयुनि जॾहिं त हुन वटि हिदायत पूरी जेको आहे अची चुकी हुई। तव्हां वटि रसूल अकरम पूरी हिदायत खणी आया आहिनि, पोइ हिन क़ौमुनि खे यादि रखिजो, उन्हनि वांगुरु न थिजो। उलाइका लहुम अज़ाबुन अज़ीम, उन्हनि जे लाइ वॾो अज़ाब आहे। छा थींदो यौम तबयज़्ज़ु वुजूहुन व तस्वद्दु वुजूहुन, हिकिड़ो क़यामत जो ॾींहुं ईंदो, तबयज़्ज़ु वुजूहुन, कुझु मां जेके आहिनि चेहरा उहे जेके आहिनि उहे सफ़ेद हूंदा, तस्वद्दु वुजूहुन, कुझु जेके आहिनि उहे कारा चेहरा थी वेंदा। अमल लज़ीना इस्तवद्दत वुजूहुहुम, ये कारा चेहरनि वारा केरु आहिनि? अकफरतुम बाद ईमानिकुम, जिन पहिरां ईमान आंदो बाद में काफ़िर थी विया। ख़बरदार रसूल अकरम खां पोइ निज़ाम जो इनकार करे, इन इंतिज़ाम जो इनकार करे, जेको रसूल अकरम हिदायत ॾेई था वञनि जो इनकार करे वरी काफ़िर न थिजो। फ़दूक़ू अज़ाब बिमा कुंतुम तकफ़ुरून, जेको कुफ़ुर कंदो हुनजो अज़ाब तव्हांखे मिलंदो। ईअं न सम्झो त रसूल अकरम जा साथी आहियूं तंहिंजे करे छुटी वेंदासीं, न। अमल लज़ीना अबयज़्ज़त वुजूहुहुम, पोइ जेके उन ॾींहुं जिन जा मुंहं जेके आहिनि उहे सफ़ेद हूंदा, फ़ी रहमतिल्लाह, उहे जेके आहिनि अलाह जी रहमत में हूंदा। हुम फ़ीहा ख़ालिदून, सदाईं हुन में जेको आहे उहो हूंदा। तिल्क आयातुल्लाह, इहे अलाह जूं उहे निशानियूं आहिनि। यानी छा? तव्हांखे पूरा कानून ॿुधाए थो। ख़बरदार, जंहिं रस्ते ते रसूल तव्हांखे छॾे थो वञे, इन कानून इन निज़ाम ते क़ाइमु रहिजो। क़ाइमु न रहंदो त पंहिंजो असरु पाण जेको आहे कंदव। तंहिंजे करे जेको आहे उहो अलाह ताला पंहिंजूं निशानियूं जेको आहे वाज़े करे थो। तिल्क आयातुल्लाह नतलूहा अलैका बिल हक़, असां जेको आहे तव्हांजे मथां जेके आहिनि इहे आयतूं पढ़ूं था। वमल्लाहु युरीदु ज़ुल्मन लिल आलमीन, अलाह ताला आलमीन ते कोई ज़ुल्म नथो चाहे। अलाह ताला चए थो त जीअं तव्हां हिन वक़्तु सुधरी हलिया आहियो तीअं हलिजो ताकी दुनिया ते ज़ुल्म न थिए। वलिल्लाहि मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़, जेको कुझु ज़मीन आसमान में आहे मालिक अलाह आहे। व इलल्लाहि तुरजउल उमूर, सभु मामला वापसि अलाह ॾे वेंदा। इहे सभु यादि रखिजो। कुंतुम ख़ैर उम्मतिन, अगरि तव्हां इन ते क़ाइमु रहियो, इन रसूल अकरम जे रस्ते ते, छाजे लाइ? तामुरून बिल मारूफ़ व तनहौना अनिल मुनकर, जेको असां इहो तव्हांखे ॾेई छॾियो आहे, इन ते क़ाइमु रहंदो। व तुमिनून बिल्लाह, अलाह ते ईमान बाक़ी रखंदो। वलो आमन अहलल किताब, अगरि तव्हां सां गॾु अहले किताब ईमान आणा, लकान ख़ैरुल लहुम, उन्हनि जे लाइ भलो हुजे हा। मिनहुमुल मुमिनून, इन्हनि में आहिनि के अहले किताब में बि जेके मोमिन आहिनि, अक्सर हुम फासिकून, इन्हनि में अक्सर जेके आहिनि फासिक। अलाह ताला चयो बाबा नबी तव्हां में निज़ाम ठाहे वियो, तव्हांजे उन दुश्मनियुनि खे ख़तमु करे वियो, तव्हां में इतिहाद क़ाइमु करे वियो, सिस्टम ॾेई वियो आहे इतिहाद जो। हाणे इन खां जेको आहे उहो हटिजो न, जीअं ॿियूं क़ौमूं। मिसाल क़ुर में थींदी रसूल अकरम जन आख़िर में अची इन ग़दीर जे मैदान ते बीठा जी जी हा, लकान ख़ैरुल लहुम मिनहुमुल मुमिनून, इन अहले किताब मां के मोमिन आहिनि, अक्सर हुम फासिकून, पर इन्हनि में अक्सर जेके आहिनि फासिक। जॾहिं चयो थो वञे त उन में कुझु मोमिन आहिनि कुझु फासिक आहिनि, त हिते फासिक मोमिन जे मुक़ाबले में मुराद आहे, जंहिंजो मतिलबु आहे काफ़िर आहिनि। छो त हुनजे मुक़ाबले में अची वियो, कुझु मोमिन आहिनि कुझु फासिक आहिनि, हिन जो मतिलबु आहे त हिते फासिक मां मुराद काफ़िर आहे। या इहो रसूल बल्लिग़ मा उनज़िल इलैक मिन रब्बिक, रसूल अकरम जन अची चुका बीठा ग़दीर जे मैदान ते, ऐं जेको आहे उहो मन कुंत मौला हो फ़हाज़ा अलियुल मौला, ऐं उन खां अलावा जेके आहिनि या हिकिड़ी हदीस सिर्फ़ु जेको आहे रसूल अकरम जी ॾिनी आहे सही सनद सां, ऐं जेको आहे उहो उन जे हवाले सां रसूल अकरम फरमायो या अय्युहन्नास इन्नी क़द तरक्तु फ़ीकुम, मां तव्हां में छॾियूं थो वञा ॿ शयूं, मां इन अख़ज़्तुम बिही लन तज़िल्लू, मूंखां पोइ इन ई राह ते क़ाइमु रहंदो, इहो अलाह जी
निज़ाम ते क़ाइमु रहंदो, क़ौम ते क़ाइमु रहंदी। ॿ जेके आहिनि शयूं छॾियूं थो वञा ॿिन्ही सां किताब अलाह आहे एतिरती हले पई। इहे ॿई शयूं छॾे रसूल अकरम जन हिन दुनिया मां वञण जो जेको आहे इरादो कयो। अलियौम यअसल लज़ीना कफ़रू मिन दीनिकुम, काफ़िर हाणे मायूस थी विया आहिनि। फला तख़्शौहुम वख़्शौन, हाणे ॿियनि खां न डिॼो, हाणे डिॼिजो अंदरूनी मुखालिफ़त खां। बैरूनी मुखालिफ़त हाणे तव्हां ते नुक़सानु न पुॼाईंदी। हिन वक़्त ताईं तव्हां रहिया हो बैरूनी मुखालिफ़तुनि, हाणे अॼु खां पोइ अलाह ताला फरमाए थो त तव्हां डिॼो अंदरूनी मुखालिफ़त खां। भला वख़्शौन ऐं मूंखां डिॼो, यानी छा, मुंहिंजे न ॿुधायल रस्ते खां हटण खां डिॼो। अलियौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती। रसूल अकरम जन जॾहिं दुनिया छॾी त सूरत हाल ॿिनि आयतुनि में जेको आहे उहो क़ुरान मजीद उन्हनि जी बयानु करे छॾी। घणा गुरोह पोयां छॾियूं था वञनि रसूल अकरम जन। सूरह तौबा आख़िरी सूरतुनि मां 9-10 हिजरी में जेको नाज़िल थी आहे, आख़िरी सूरतुनि मां जेको आहे सूरत तौबा आहे। उन में क़ुरान मजीद फरमाए थो त हिकिड़ा आहिनि वसाबिक़ूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार, मुहाजिरनि ऐं अंसारनि मां के आहिनि जेके नेकी जी तरफ़ सबक़त करण वारा आहिनि, अॻु आहिनि नेकियुनि में। मुहाजिरनि मां बि के आहिनि, अंसारनि मां बि कुझु आहिनि, सभु न आहिनि। अॻरा नेकियुनि में, भलाइनि में, ईमान जे तरफ़ सबक़त करण वारा। सबक़त जो मुक़ाबिलो थींदो आहे, जीअं मिसाल तौरु जेको आहे डोड़ जो मुक़ाबिलो थींदो आहे, जेको अॻियां आहिनि उहो सबक़त आहे। इहे साबिक़ून के आहिनि, मुहाजिरनि मां बि ऐं के अंसारनि मां बि। ऐं के वरी छा आहिनि, वल्लज़ीना इत्तबऊ बिइहसान, के वरी जेको आहे उनजे पोयां पोयां हलनि था। के आहिनि अॻियां हलण वारा, के आहिनि वरी नेकीअ में उनजे पोयां हलण वारा। रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, इन्हनि ते अलाह राज़ी आहे। यानी छा, हिकिड़ो गुरोह आहे जेके अलाह जी रज़ा जे हेठि आहिनि। वअद लहुम जन्नातन तजरी तहतिल अनहार ख़ालिदीन फ़ीहा अबदा ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम। इन्हनि जे लाइ अलाह ताला जेको आहे उहो जन्नत तयारु करे रखी आहे, जंहिंजे हेठां नहरूं वहनि थियूं, ऐं वॾो अज़ीम कामयाबी आहे। हिकिड़ो गुरोह। ॿियो गुरोह कहिड़ो आहे, मिमन हौलकुम मिनल आराब, ऐं तुंहिंजे चौधारी, हिन बि तुंहिंजे चौधारी छा आहिनि, घणा आराब आहिनि, मुनाफ़िक़ून, मुनाफ़िक़ आहिनि, मिन अहलल मदीनते, मदीने में ई रहनि था, ॿाहिरि कोन्हनि, मदीने में ई रहनि था। मरदू अलन निफ़ाक़, निफ़ाक़ में पिया था टुबियूं हणनि, मुनाफ़िक़त में पूरा आहिनि। हीउ ॿियो गुरोह आहे। ॿियो गुरोह आहे जंहिंजो क़ुरान मजीद चए थो त आहिनि जेके मदीने में आहिनि ऐं निफ़ाक़ में इंतिहाई सख़्त आहिनि। ला तअलमुहुम, इन्हनि मां के त अहिड़ा आहिनि जिन खे तूं बि कोन थो ॼाणे, जिन खे तूं बि कोन थो ॼाणे। नहनु नअलमु, असां हुनखे सुञाणूं था, अंदर में लिकायूं था वठि, हुनखे तूं बि कोन थो ॼाणे। नहनु नअलमु सनुअज़िबहुम मर्रतैन, असां हिनखे 2 दफ़ा अज़ाब ॾींदासीं, हिकिड़ो दुनिया में बि आख़िरत में बि। हिते बि पिया सड़ंदा, हुते बि पिया सड़ंदा। हिते पिया हसद ऐं साड़ में सड़ंदा, हुते पिया जेके आहिनि उहे जहन्नम में सड़ंदा। थुम युरद्दून इला अज़ाबिन अज़ीम, ऐं पोइ आख़िरत में वरी अज़ाब अज़ीम आहे इन जे लाइ। इहो ॿियो गुरोह। टियों गुरोह, व आख़रून एतरफ़ू बिज़ुनूबिहिम ख़लतू अमलन सालिहन व आख़िर सय्यआत, कुझु अहिड़ा आहिनि जेके गुनाहगार बि आहिनि, कुझु नेकियूं बि अथनि, कुझु भलायूं बि अथनि, नेकियुनि सां गॾु कुझु भलायूं बि अथनि। इहो टियों गुरोह आहे। रसूल अकरम जन जेको पंहिंजो उम्मत छॾनि था, क़ुरान मजीद उन्हनि खे 3 गुरोहनि में तक़सीम थो करे। हिकिड़ा उहे जेके नेकियुनि में सबक़त करण वारा ऐं उनजे पोइवारी करण वारा पैरोकार, इहे आहिनि जेके जिन ते अलाह राज़ी आहे। ॿिया आहिनि मुनाफ़िक़, उन्हनि जे लाइ अज़ाब तयारु आहे दुनिया में बि आख़िरत में। टिया आहिनि गुनाहगार, कुझु नेकियूं अथनि, कुझु बुरायूं अथनि। ख़लतू अमलन सालिहन व आख़िर सय्यआत, पाण में मिलाए छॾिया अथनि नेकियूं बुरायूं। असल्लाहु अन यतूब अलैहिम,
थी सघे थो अलाह हुननि जी तौबा क़बूल करे। इन अलाह गफ़ूरुन रहीम, अलाह ताला जेको आहे उहो बख़्शनहार महिरबान बख़्शनहार। अगरि तौबा कंदा त अलाह क़बूल कंदो, वरना इहो आहे टियों गुरोह। टे गुरोह रसूल अकरम जन छॾे हिन दुनिया मां वञनि था। साबिक़ून ऐं हुनजा इतबा पैरवी करण वारा, मुनाफ़िक़ ऐं ॿिया गुनाहगार, सभु बराबरि न आहिनि, सभिनी ते अलाह राज़ी न आहे। चवंदा आहिनि न रज़ी अल्लाह अन्हुम कुल्लुहुम, कुल्लुहुम न आहे बाबा, कुल्लुहुम कोन्हे, अजमईन अजमईन कोन्हे। अलाह ताला चए थो टे गुरोह आहिनि, हिकिड़ा सबक़त करण वारा, उन्हनि जी पैरवी करण वारा, इहे आहिनि रज़ी अल्लाह अन्हुम। ठीकु आहे। ऐं इहो रज़ी अल्लाह न सम्झो न सिर्फ़ु जेको आहे उहो ग़ैर मासूम लाइ आहे, मासूम लाइ न आहे, मासूम जे लाइ बि रज़ी अल्लाह, यानी छा अल्लाह में त राज़ी आहे। ईअं न आहे न राज़ी थियो, न न, इहा दुआ कोन्हे का रज़ी अल्लाह अन्हुम, माज़ीअ जो सीगो आहे, अल्लाह हुननि ते राज़ी थियो, राज़ी आहे। तंहिंजे करे मासूम जे लाइ बि रज़ी अल्लाह चई सघूं था। हे असां वटि जेको आहे उहो थी विया हली, छा चवंदा आहिनि फ़िरक़े वारियत, त रज़ी अल्लाह बाक़ी साहिबनि जे लाइ, अलैहिस्सलाम जेको आहे उहो जेके चइबो आहे त आइम्मा जे लाइ, ईअं न आहे, सभिनी जे लाइ। साबिक़ून हुनजा इतबा, मुनाफ़िक़ून ऐं जेको आहे गुनाहगार। रसूल अकरम जन जे ज़िंदगीअ जा इन तहरीक जा ॿ हिसा आहिनि, हिकिड़ो फ़तेह मक्का खां अॻु में, हिकिड़ो फ़तेह मक्का खां पोइ। ठीकु आहे। फ़तेह मक्का खां अॻु में ताईं मुस्लमान मज़बूत हुया, छा में? ईमान में। इन खां पोइ कमज़ोरी अची वई आहे, कमज़ोरी अची वई आहे। रसूल अकरम जन जेके पोयों छॾियूं था वञनि मोमिन, उहे मोमिन बि कमज़ोर आहिनि ईमान में। ॿी आयत ॾिसो, या अय्युहन नबिय्यु हर्रिज़िल मुमिनीना अलल क़िताल, जंग बदर जो जेको आहे किस्सो आहे। या अय्युहन नबी हर्रिज़िल मुमिनीना अलल क़िताल, मोमिननि खे जेको आहे उहो शौक़ु ॾियार जंग जे लाइ, क़िताल जे लाइ, जिहाद जे लाइ। ऐं छा थींदो? इन यकुम मिनकुम इश्रून साबिरून, अगरि तव्हां में 10 साबिर हूंदा, यानी छा मुसीबतुनि ते पेर फोड़े बीहंदा जिहाद में, यग़लिबून मिअतैन, 200 ते ग़ालिब ईंदा। 10 200 ते मुक़ाबिलो कयो, हिक जे मुक़ाबले में घणो थियो? मैथमेटिक्स सवली आहे यार, ॾुखी कोन्हे। ठीकु आहे। व इन यकुम मिनकुम मिअतुन, अगरि तव्हां में 100 हूंदा, यग़लिबू अल्फन, 1000 ते ग़ालिब ईंदा। अगरि तव्हां में 10 हूंदा त 1000 ते ग़ालिब ईंदा। हाणे अलाह थोरो वरी सवलो हिसाब ॾिनो, भला हाणे ॿुधायो, उहो त ॾुखियो हो। 200 खे जेको आहे हुन सां 20 सां तक़सीम करिणो ई आहे, हे हाणे सवलो थी वियो हलियो बाबा। 100 हूंदा त 1000 ते ग़ालिब ईंदा, हिन जो मतिलबु हिक जे मुक़ाबले में 10। ठीकु आहे। छाजी मज़बूती आहे? ईमान जी मज़बूती आहे, सबुर जी मज़बूती आहे। छाजे लाइ? बेअनहुम क़ौमुन ला यफ़क़हून, तव्हांजे मुक़ाबले में जेके आहे बेवकूफ़ क़ौम आहे। पर हाणे वरी अलाह ताला फरमाए थो, अल आन ख़फ़फ़ अल्लाहु अलैकुम, अलाह तव्हांखे हाणे वरी थोरी छूट थो ॾिए, थोरी जेको आहे उहो जेके चइजे त हथु हल्को थो करे, तख़फ़ीफ़ थो ॾिए। अलिम अन्न फ़ीकुम ज़अफ़न, अलाह ताला ॼाणे थो तव्हां में कमज़ोरी अची वई आहे, तव्हां में ज़अफ़ अची वई। फ़इन यकुम मिनकुम मिअतुन, तव्हां में अगरि न 100 हूंदा, साबिरतुन, अगरि इहो क़ौम साबिर हूंदी, यग़लिबू मिअतैन, 200 ते ग़ालिब ईंदा। मुक़ाबले में हाणे छा थी वियो? हिक जे मुक़ाबले में घणो थियो? 2। अॻु में ईमान हुयो त हिक जे मुक़ाबले में 10, हाणे कमज़ोरी अची वई आहे, हिक जे मुक़ाबले में 2 बसि। व इन यकुम मिनकुम अल्फुन, अगरि तव्हां में 1000 हूंदा, यग़लिबू अल्फैन, 2000 ते ग़ालिब ईंदा। अलाह ताला हथु हल्को कयो, छाजे लाइ अलाह ताला हल्को कयो? तव्हां में कमज़ोरी अची वई। रसूल अकरम जन जेके पोयों मोमिन छॾियूं था वञनि, उहे बि
कमज़ोर मोमिन सॼियूं था वञनि। फतेह मक्का खां पोइ मोमिननि में बि कमज़ोरी आई आहे। अॻ में 10 जो ईमान एतिरो हुयो जो 100 सां मुक़ाबिलो कनि। हाणे हिकिड़ो जो ईमान 10 जे मुक़ाबिले, हाणे हिकिड़ो जो ईमान 2 जे मुक़ाबिले, बसि इन खां वधीक तव्हां वटि कोन्हे। वल्लाहु मअस साबिरीन, अलाह जेको आहे सब्र करण वारनि सां गॾु आहे। इहो रसूल अकरम जन पंहिंजी जेको आहे जेके चइजे त महिनतूं करे ऐं इहो सिस्टम ॾेई इहो क़ौम ठाहे, इहो उम्मत ठाहे ऐं हिन दुनिया मां वञनि था। हाणे रसूल अकरम खां बाद में छा जेको आहे थियो आहे, इनखे जेको आहे कुझु जेको आहे उहो नुकात में अव्हां जी ख़िदमत में जेको आहे उहो बयानु कयो वियो आहे ऐं तफ़सील तव्हां जेको आहे ख़ुदि तारीख़ में पढ़ी आहे। इन करे त ज़ाहिर आहे त रसूल अकरम खां बाद जा हालात क़ुरान मजीद कोन ॿुधाईंदा, बाद में जेके थींदा उहो तारीख़ बयानु कंदा। पहिरियों इहो आहे त रसूल अकरम खां फ़ौरन पोइ जेको आहे उहो ख़िलाफ़त ते झगड़ो शुरू थी वियो। रसूल अकरम जी अञा दफ़न कफ़न ई न थियो। साॻा ई अंसार ऐं मुहाजिर पाण में जहिड़े में थिया। हू अंसार चवनि था साम्हूं थींदो ख़लीफ़ो, हू चवनि था साम्हूं थींदो। झगड़ो जेको शुरू थी वियो। कामयाब केरु थिया? कामयाब थिया कुरैश। यादि रखो तारीख़ में जिते बि कुरैश आहे न, उते उन मां मुराद बनी उमैया आहे। उन मां मुराद बनी उमैया आहे। उन मां बाक़ी जेके आहिनि क़बीला मुराद कोन्हनि। उनजो सबबु इहो आहे त कुरैश में 2 क़िस्मनि जी सरदारी, हिकिड़ी सियासी, हिकिड़ी मज़हबी। मज़हबी लिहाज़ खां पुराणे दौर में बनी हाशिम जेके हुया, खाने काबा जी जेको आहे उहा जंहिंखे चइजे त सार संभाल लहणु, हाजनि जो जेको आहे उहो इहे सभु शयूं जेके आहिनि बनी हाशिम जे हवाले हूंदियूं। लेकिन ॿियनि क़ौमुनि सां जेको आहे उहो ईरानियुनि सां, रूमियुनि सां तालुकात, राबता इहे बनी उमैया जे हवाले हुआ। सियासी हू हुया, दीनी ई हुया। तंहिंजे करे कुरैश जॾहिं चयो वेंदो त हिन जो मतिलबु हूंदो त इहे बनी उमैया। बनी उमैया जेको आहे साज़िश कामयाबु थी। उते जेको आहे हिकिड़नि चयो आहे रसूल अकरम फरमायो आहे त कुरैश खां ॿाहिरि न थी। हाणे जेको आहे सूरत हाल जेको आहे हिन ते अची पहुती। रसूल अकरम खां पोइ फौरी तौर ते जेका बाद में थी उहा थी सुन्नत ते पाबंदी लॻी। शुरूआत रसूल अकरम जे दौर में थी वई हली। हस्बुना किताबुल्लाह, सुन्नत जी ज़रूरत न आहे, तव्हांजी ज़रूरत न आहे, तव्हांजी ॻाल्हियुनि जी ज़रूरत न आहे, अलाह जो किताबु आहे। लेकिन इनखे बाद में बाक़ाइदा नाफ़िज़ कयो वियो। सुन्नत रसूल अकरम जी हदीस, ॿुधाइण ते पाबंदी, लिखण ते पाबंदी। इहो सॼो जेको आहे उहो तव्हां दौर ॾिसंदो। छाजे लाइ सुन्नत ते पाबंदी लॻाई वई? इन करे तफ़सील सुन्नत में आहे, उसूल आहिनि जेके आहिनि क़ुरान मजीद में। अगरि जेको आहे सुन्नत उहे उसूल जेके आहिनि तफ़सील ॿुधाया वेंदा त पोइ हुकुमरान पंहिंजी राय त कोन हलाए सघंदो, सभु मौजूदु आहिनि। तंहिंजे करे पंहिंजी राय हुकुमरान कॾहिं हलाईंदो? जॾहिं सुन्नत बाबा इहा रसूल अकरम जी सुन्नत आहे, इहा हुकुमरान रसूल अकरम हो तॾहिं हलंदी। हाणे जेको हुकुमरान आहे उनजी राय हलंदी। हज़रत अली अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में रसूल अकरम जे चाचे हज़रत अब्बास खे आंदो। इहा बि हिकिड़ी जेको आहे उहो पॉलिसी आहे ताकी हज़रत अली अलैहिस्सलाम खां उम्मत खे पासो रखियो वञे। दीनी कमनि में जेको आहे उहो हुकूमत हज़रत अब्बास खे आंदो। एतिरे क़दुरु जो रिवायतुनि में चयो वियो आहे त हज़रत उमर जेको आहे उहो अगरि नमाज़ इस्तिस्का यानी बारिश जे लाइ दुआ कराइणी हूंदी तॾहिं बि हज़रत अब्बास खे वठी ईंदो। बाबा रसूल अकरम जन अगरि जेको आहे कंहिं मैदान में वठी विया आहिनि त हसनैन अली फातिमा खे ही जेको आहे उहो इस्तिस्का जे लाइ वठी थो वञे हज़रत अब्बास खे। ऐं दुआ थो करे पालण अॻु में जेको आहे रसूलुल्लाह जे सदके में हुनजे तवसुल सां असां तोखां दुआ घुरंदा हुआसीं, हाणे रसूलुल्लाह जे चाचे खे वठी आया। हुनजो मतिलबु छा आहे? हसनैन अली फातिमा खे हेठि करण जे लाइ हिन जेको आहे कबीले खे
मथे आणण जे लाइ कुरैश आया बनी उमैया, हाणे या त बनी उमैया या अब्बासी, ऐं तव्हां ॾिसंदो त बाद में इहो ई रहियो आहे। तंहिंजे करे इहो अब्बासनि खे मथे आणण वारो इहो बि जेको आहे ॿी ख़िलाफ़त जो दौर में थियो अली अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में, ताकी अगरि माण्हू बनी हाशिम जे पासे वञनि बि सही, तॾहिं बि जेको आहे उहो अली अलैहिस्सलाम जे पासे न वञनि, वरी बि जेको आहे उहो अब्बासनि जे पासे। हाणे जॾहिं हुकूमत अची वई अहिड़े क़िस्म जी, त उन्हनि जेको आहे चयो बाबा असां वटि जेको आहे हाणे अलाह रसूल अकरम फरमायो वियो आहे त जेको आहे दीन सॼे दुनिया जे लाइ आहे, तंहिंजे करे असां अरब ऐं हाकिम बाक़ी आहिनि सभु असांजा महकूम हमिलो कयो हेॾो ईरान ते, होॾो जेको आहे रूम ते। ईरान ते हमिलो जेको आहे रसूल अकरम जन पंहिंजी ज़िंदगीअ में कयो ई कोन। हालांकि 6 हिजरीअ में रसूल अकरम जन जेको आहे उहो दावतनामो मोकिलियो ईरान जे बादशाह खे, ऐं उन जेको आहे उहो इनकार बि कयो। ऐं यमन मां जेको आहे 2 माण्हू मोकिले त बाबा जेको आहे उहो हिन पैदा थियो आहे हिकिड़ो नबी जेको आहे हुनखे गिरफ़्तार करे अचो, अहिड़े क़िस्म रसूल अकरम कॾहिं जेको आहे हुनजे ख़िलाफ़ु लश्कर कोन कशी करे हुनजे ख़िलाफ़ु लश्कर जेको आहे उहो मोकिलियो वियो ऐं जेको आहे फतह कयो। फतह जो थियो त माण्हू जो तवजो जेको आहे उहो पंहिंजे ईमानी ज़फ़ खे जे तरफ़ न थी, उहो माल जे तरफ़ थी। हाणे क़ुरान में चयो तव्हां में ईमानी कमज़ोरी अची वई आहे, पंहिंजो पाण खे ठीकु कजो। उहो माण्हू जेको आहे माल परस्ती में, माल परस्ती में जो आहे त अञा वधीक जेको आहे ईमानी कमज़ोरी जेको आहे अची वई आहे। बैतुल माल जी तक़सीम हाणे जेको आहे उहो थियण लॻी ना बराबरीअ जी बुनियाद ते, हालांकि रसूल अकरम जन सभिनी में बराबरि तक़सीम कंदा हुआ। बैतुल माल 2 बुनियादी हुनजा कम आहिनि, 2 बुनियादी कम आहिनि। हिकिड़ो बुनियादी कमु उहो आहे जेको माण्हू आहे ज़रूरतमंद मुस्तहिक जंहिंखे असां चऊं, उनजी जेतिरी ज़रूरत आहे ओतिरी पूरी कयोसि, जेतिरो कमाए थो। बाक़ी मुआशिरे में जेका शरीफ़ाना ज़िंदगी आहे उन में ज़रूरत आहे उनखे ओतिरो ॾियो। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू जेको आहे कमाए थो, उनखे साल में ज़रूरत आहे 1000 रुपया, उनखे 1000 रुपया ॾियो। हिकिड़ो ॿियो जेको आहे कमाए थो उनखे ज़रूरत आहे 500 जी, उनखे 500 रुपया ॾियो। हिकिड़ो ॿियो कमाए थो उनखे ज़रूरत आहे 1500, उनखे 1500 ॾियो। यानी छा, बैतुल माल जो हिकिड़ो हिसो आहे जेको बराबरि तक़सीम न थींदो, उहो माण्हुनि जे ज़रूरत जे मुताबिक़ तक़सीम थींदो, ताकी उनखे साल जो ख़र्चु ॾिनो वञे, ताकी उहो साल पंहिंजो शरीफ़ाना ज़िंदगी जेको आहे गुज़ारे। इहो थियो पहिरियों हिसो। जॾहिं हिन मां ॿियो बचे थो त हाणे जेको बचियो आहे उहो वरी सभिनी में बराबरि तक़सीम। हाणे ग़रीब खे 2 दरहम ॾींदो त अमीर खे 2 दरहम ॾींदो। हाणे छो त सभु जेके आहिनि उहे शरीफ़ाना ज़िंदगी में अची विया आहिनि, हाणे बाक़ी हिसो बराबरि तक़सीम। इहो जेको बराबरि तक़सीम वारो इहो अची ॿी ख़िलाफ़त में जेको आहे उहो तब्दील थी वियो। केतिरी तब्दीली आई, जीअं चइबो आहे त दीन खे दीन जे नाले सां ख़राबु कबो आहे। तंहिंजे करे मुस्लमाननि खे रसूल अकरम जे नाले सां ख़राबु कयो। जेके रसूल अकरम जा जेतिरा वेझा आहिनि ओतिरो वधीक असां उन्हनि खे ॾींदासीं। यानी मतिलबु छा, वरी रसूल अकरम जेके बनी हाशिम हज़रत अब्बास चाचो आहे वेझो आहे उनखे वधीक ॾींदासीं। जेको रसूल अकरम रिश्तेदार न आहे उहे घटि ॾींदासीं। बुनियाद यानी छा, ज़ुल्म जो बुनियाद बणाइनि था उहो बि रसूल अकरम जे नाले ते। तक़सीम एतिरी जेको आहे उहो फ़र्क़ु थी वियो हलियो जो हिकिड़े खे जेको आहे उहो मिलनि था 12000 त ॿिए खे मिलनि था 200। हाणे 12000 ऐं 200 वारी जेको आहे 200 वारनि जी पंहिंजी जंहिंखे चइजे त ज़रूरत पूरी थियणु मुश्किल आहे, ऐं 12000 वारनि खे जेको आहे उहो जंहिंखे चइजे त 500 खां पोइ सभु बचत आहे। हाणे छा थियो, हे जागीरदार पैदा थिया, जागीरदार पैदा थिया। एतिरा वॾा जागीरदार थी विया जो चयो थो वञे त अब्दुर्रहमान जेको आहे इब्न औफ इहो एतिरो वॾो सरमाएदार हुयो जो हिन वक़्तु जेतिरो बिल गेट आहे न,
उनजे जेको आहे उहो चवण ते पंजूण ते वॾो सरमायो ऐं जॾहिं मके खां हिजरत करे मदीने आयो हो त हथ में कुझु कोन हुयुसि हिजरत करे मदीने आयो कुझु कोन हुयुसि हाणे इहो हज़रत उमर जे दौर में एतिरो वॾो थी वियो जो बिल गेट जेको आहे उन खां बि चवण पंजूण ते जेको आहे उहो थी वियसि हली करे तव्हां जेको आहे हुनजी जंहिंखे चए आमदनी जा तफ़सील ॾिसो वॾा वॾा सरमाएदार पैदा थी विया सरमाएदार जी जेको आहे उहा तव्हांखे ख़बर आहे त पोइ नफ़्सियात छा थी वञे सरमाएदाराना नफ़्सियात ऐं जेको आहे उहो इंसान जी इज़त ख़तमु दीन वियो हलियो हाणे थी विया सरमाएदार ॿियो जेको आहे इहो गड़बड़ जेको आहे थी उन खां पोइ जेको आहे जॾहिं इहो दीनदारी ख़तमु थी वई त हाणे इन ॿी ख़िलाफ़त जे दौर में ई फ़साद पैदा थियणु शुरू थियो ऐं शराब आम थियणु लॻो मदीने में हिन करे हज़रत उमर जेको आहे उहो कमेटी घुराई माण्हू घुराया बाबा जेको आहे उहो अॻु में जेको आहे रसूल करम जे दौर में शराब ख़तमु थी वियो हो बाद में कोई पीअंदो हो त ॿ टे जेके आहिनि उहो थफू हणी जेको आहे जंहिंखे चए कोड़ा हणी कढंदा हुआसीं हाणे हीउ जेको आहे वधंदो थो वञे हाणे छा कजे यानी छा जॾहिं बि हालात अहिड़ा थी वञनि जॾहिं जेको आहे आम मामूल जे मुताबिक़ कोई मुआशिरो न हले त ख़ुसूसी हुनजे लाइ कानून खपनि हाणे जेको आहे उहो फ़ैसिलो हाणे छा कजे पप्पा हिन जी सज़ा वधाइणु खपे कीअं वधायूं रसूल करम दौर में को मिलियो हिकिड़ो जेको आहे उनखे जेको आहे ॿ चारि कोड़ा हाणे जेको आहे उनखे सुधारे वियो हाणे सूरत हाल थी वई आहे ख़राबु हाणे छा कयूं अली अलैहिस्सलाम फरमायो आहे ख़ुसूसी सूरत हाल तंहिंजे करे तव्हां हिन जी सज़ा जेको आहे वधाए सघो था ऐं अली अलैहिस्सलाम फरमायो हुनजो जेको आहे बुनियादु तव्हां वटि मां जेको आहे उहो ॿुधायां थो बुनियादु हीअ आहे जेको बि शराब पीअंदो आहे उन कूड़ ॻाल्हाईंदो तंहिंजे करे हिन ते जेको आहे उहो उन कूड़ वारी सज़ा अॻु में लॻायोसि शराब पीअंदो कूड़ ॻाल्हायो हुन ई लाज़मन तंहिंजे करे कूड़ वारी सज़ा जेका लॻायोसि 80 कोड़ा लॻायोसि 80 कोड़ा ख़ुसूसी सज़ा आहे उन दौर में इज़ाफ़े कई वई छाजे लाइ हिन करे त बाबा मदीने में जेको आहे उहो फ़साद शुरू थी वियो ऐं जेको चवंदा आहिनि त हज़रत उमर जेको राति घुमंदो हिन करे हुयो छो त जेको आहे उहो ये शराब जो महफ़िलूं ऐं ग़िना जूं महफ़िलूं आम थी वियूं हुयूं मदीने में दीनदारी जेको कमज़ोर थियणु शुरू थी हाणे मालदार थी विया हज़रत उमर जंहिंखे चइजे त उहो सख़्तगीर उनजो कोन चवणु ॿुधंदा पोइ इन ई रिवायतुनि में हज़रत उमर जेको आहे हिकिड़े दफ़े इहो घुमे पियो त कंहिं जेको आहे घर मां जेको आहे उहो ॻाइण जो आवाज़ु आयो त भित टिपी अंदरि वञी पहुतो चई बाबा जेको आहे तूं जेको आहे मुजरिम आहे हल त तोखे सज़ा ॾियां चई मां मुजरिम आहियां हिन में कोई शक कोन्हे पर तूं 2 जुर्म कया आहिनि तो जेको आहे 2 जुर्म कया आहिनि उहो इहो आहे त मां लिकी पे जेको आहे कयो मुंहिंजो जुर्म जेको आहे ज़ाहिर करे छॾियो थी तुंहिंजो तंहिंजे करे हिकिड़ो त जुर्म इहो कई त मुआशिरे में जेको आहे उहो ॿार फैलाईंदे ॿियो आहे त भित टिपी आयो आहे दरवाज़े खां अचे तंहिंजे करे तो 2 जुर्म कया आहिनि हाणे मां कयो आहे हिकिड़ो हाणे मुक़ाबिलो कर त सज़ा कंहिं ते लॻे ऐं साईं जन जेको आहे चुप करे ॿाहिरि मोटी आया सूरत हाल ख़राबु थियणु लॻी इहे जेके आहिनि हज़रत उमर जा जेके अदालत वारियूं शयूं ॿुधायूं थी वञे अदालत जी निशानी न आहे इन जी निशानियूं आहिनि त मुआशिरो ख़राबु थी वियो हलियो मुस्लमान मोमिन ख़राबु थी विया मदीनो ख़राबु थी वियो हलियो ॻाइण जूं महफ़िलियूं शराब आम थियणु लॻो सूरत हाल जेको आहे उहा बिगड़ी वई हली ऐं तारीख़ में हज़रत उमर जो आख़िरी जेको आहे उहो आहे त अगरि मां हिकिड़ो साल ज़िंदा रहियुसि त हाणे पहिरीं हिन साल जी त मां इहो तक़सीम बैतुल माल जी करे छॾी हाणे त पर अॻियो साल अगरि ज़िंदा रहियुसि ऐं साल जी ॾींदुसि सभिनी खे पोइ वापसि जेको आहे बराबरि कंदुसि ऐं जेको आहे उहो इहे जेका ऊच नीच थी विया हिनखे ख़तमु कंदुसि पोइ ख़तमु थियण खां अॻु में जेको आहे पाण ई ख़तमु थी वियो जिन पनी उमया हिनखे आंदो
उन्हनि ॾिठो त बाबा असांजे ख़िलाफ़ु जेको आहे उहो करे थो, तंहिंजे करे जेको आहे उन्हनि ई ख़तमु करायोसीं। कंहिं मारियो? अबू लुलू फ़िरोज़। अबू लुलू फ़िरोज़ कहिड़ो हुयो? मुग़ीरा इब्न शुबा जो जेको आहे उहो ग़ुलाम। मुग़ीरा इब्न शुबा कहिड़ो? उहो बनी उमैया जो मालदार जेको आहे माण्हू जेको आहे जागीरदार। तंहिं करे माराइण वारो ख़ुदि जेको आहे बनी उमैया आहे न। इहो सदाईं जेको आहे ईअं थींदो आहे। अमेरिका खे तव्हां ॾिसो त केतिरा जेके आहिनि उहे जंहिंखे चइजे त मुल्कनि में जेको आहे सरबराह पंहिंजा रखिया पाण ई माराया। तव्हांजे साम्हूं आहे न अमेरिका। हाणे जेको आहे ताज़ो असांजे जेको आहे साम्हूं आहे जावल खे आंदो हुनखे मारायो, सद्दाम खे आंदो हुनखे पाण मारियो। कहिड़ा त केतिरा था सभु जेको ईअं ई थींदो, सभु जेको ईअं थींदो। तंहिंजे करे जेको आहे इहो बि इहो थियो। उन खां पोइ जेको आहे ॿी जेका अहम उहा इहा थी त हज़रत उमर वेंदे वेंदे जेको अॻे जेको आहे ख़िलाफ़त लाइ शूरा ठाहे वियो। उहो शूरा में सभु सरमाएदार शामिलु करे वियो सवाइ अली अलैहिस्सलाम जे। सभु सरमाएदार तलहा, ज़ुबैर, अब्दुर्रहमान इब्न औफ, साद इब्न अबी वक़ास, सभु सरमाएदार। अब्दुर्रहमान इब्न औफ, ये सभु सरमाएदार जेके आहिनि उहे सरमाएदारनि जी जो कमेटी ठही त बाद में हज़रत उस्मान अचे, लेकिन हुन में जेको आहे इहो हिकिड़ी सभिनी जे अंदरि हाणे सरमाएदार जे अंदरि लालच पैदा थी त बाबा जॾहिं साद इब्न अबी वक़ास जी ॿी का हैसियत कोन्हे सवाइ हिन जो त मालदार आहे, अगरि उहो बि ख़लीफ़ा जो अहल थी सघे थो, ऐं कमेटी में अची सघे थो त मां छो नथो थी सघे। हर सरमाएदार जे दिलि जे अंदरि जेको आहे उहा उहिदनि जी लालच पैदा थियणु जेको आहे ख़िलाफ़त जी लालच पैदा जेको आहे शुरू थी वई। हज़रत उस्मान जेको आहे अची वियो ऐं जेको आहे हाणे बनी उमैया जेके अॻु में जेको आहे उहो जंहिंखे चइजे त ॿियनि जे ज़रिए पे उहो साॻियो कमु कयो। हाणे पाण बनी उमैया पाण अची वियो, हज़रत उस्मान पाण अची वियो हलियो। बनी उमैया जा सभु जेके आहिनि उहे गवर्नर सभु बनी उमैया जा जेके आहिनि उहे अची विया ऐं इहो थी वियो हलियो त हाणे जेको अॻु में जेको आहे उहो ॿी ख़िलाफ़त में जेको फ़साद अवाम कंदो हुयो, हाणे इहे गवर्नर ऐं मथियों तबिको हुकूमत वारो इहे करणु लॻा। फ़साद फैलिजी हेठां खां पोइ मथे ताईं अची वियो। हिन जेको आहे उहो गवर्नर मुक़ररु कयो, छा चवंदा आहिनि कूफे में पंहिंजे जेको आहे माइट खे, उन छा कयो जो शराब पीतई। शराब पीअण खां पोइ जेको आहे उहो आयो ऐं जेको आहे सुबुह जी निमाज़ 2 रकातुनि जे बजाए 4 रकातूं पढ़ाई मस्जिद में। 4 रकातूं पढ़ाए ऐं पोइ वरी ॾिसी पोइ त चए थो अगरि चओ त 2 वधीक पढ़ाए छॾियां। दीन जा मज़ाक उन दर्जे ते पहुची। जेका ख़राबी शुरू थी वई उहा इन दर्जे ताईं पहुची वई। जागीरदारियूं शुरू थी वियूं। मुआशिरो जेको आहे उहो रसूल अकरम जन जे दौर वारो उहो मुआशिरो जेको आख़िर में वञी कमज़ोर थियो हुयो ऐं ज़रूरत हिन जी ही त तालीम तरबियत करे हिनखे अञा मज़बूत कयो वञे, उहो इन दर्जे ताईं जेको आहे पहुची वियो हलियो। ऐं इन ई फ़साद खे ख़तमु करण जे लाइ कुझु माण्हुनि जेको आहे कोशिशि कई। अली अलैहिस्सलाम आया, लेकिन सरमाएदारनि अली अलैहिस्सलाम खे बि हलणु कोन ॾिनो ऐं न जंहिंखे चइजे फ़साद जे मुक़ाबले में अली अलैहिस्सलाम जन शहीद थी। दाख़िली जंगियूं शुरू थी वियूं। अॻु में मुखालिफ़नि सां विढ़ंदा, हाणे पाण में जेको आहे मुस्लमान विढ़ण में जेको आहे शुरू थी विया। हलिया जंग जमल पाण में, सिफ़ीन पाण में, नहरवान पाण में अंदरूनी तुर जेको आहे उहो। हाणे जेको दाख़िली जंगियूं जेको आहे उहे शुरू थियूं। इन्हनि जेके आहिनि वरी 2 अहम जेके आहिनि उहे नतीजा ॾिना। पहिरियों इहो ॾिनो त अॻु में ज़ाहिरी काफ़िरनि सां मुक़ाबिलो, तंहिंजे करे हक़ बातिल वाज़ियो। हाणे पाण में जो मुक़ाबिलो थियो त हाणे विढ़ण वारनि जे दरमियान जेको आहे आम माण्हुनि जे दरमियान हक़ बातिल जी जेका तमीज़ करणु उहो ॾुखियो थी वियो। शक पैदा थियो सभिनी में, बाबा हे अली हक़ ते आहे या हिन पासे जेको आहे तलहा ज़ुबैर बीबी आयशा इहा हक़ ते। होॾे बि शख़्सियतूं आहिनि, होॾे बि शख़्सियत। हे अली हक़ ते, मुआविया हक़ ते, होॾे बि शख़्सियतूं, होॾे बि शख़्सियत। शक पैदा थी वियो हक़ बातिल में। हक़ काॾे आहे, बातिल काॾे आहे। ऐं यादि रखो
जॾहिं हक़ बातिल में शक अची वञे पोइ माण्हू विढ़ंदो कोन, पोइ सिपाही कोन विढ़ंदो। सिपाही दीन इस्लाम में जेको जिहाद आहे उहो कंदो ईमान जे बुनियाद ते। ईमान तॾहिं हुजे जॾहिं हक़ वाज़े हुजे उनजे साम्हूं। तंहिं करे तव्हां ॾिसंदो केतिरा ई जेके आहिनि उहे जमल में आया मोला वटि, मोला असांखे त ख़बर नथी पए, हिन पासे हक़ आहे अलाए हुन पासे हक़ आहे, हिन पासे तव्हां आहियो हुन पासे हीअ आहे। साॻे नमूने सां जेके आहिनि उहे सिफ़ीन में ख़बर ई कोन्हे माण्हुनि खे। वधी वियो हेॾो शक, एतिरो वधी वियो जेके चयो हज़रत अली अलैहिस्सलाम जे लश्कर मां 12,000 जेके आहिनि उहे ख़ारिजी बणी विया। ख़ारिजी बणी विया मतिलबु छा? हक़ बातिल में तमीज़ ई शक वधी वियो उम्मत में, हक़ काॾे आहे बातिल काॾे आहे। वही अली आहे, इहो बि रसूल अकरम जो सौट आहे, रसूल अकरम जो साथी आहे, हिनजी बि फज़ीलत आहे, हिन पासे बि रसूल अकरम जा सहाबी आहिनि। हाणे छा कयूं? शक, ऐं शक खां पोइ जिहाद जो जज़्बो ख़तमु थियो, छो त शक जेको आहे अची वियो त माण्हू विढ़े छाजे बुनियाद ते। इन करे अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे इन जेको आहे उहो आख़िरी जेको जंहिंखे चइजे त दौर में अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन इन कूफ़े जे मेंबर ते बि सॾींदा हुया, कोई जेको आहे जिहाद लाइ तयारु कोन। आख़िरी साल अली अलैहिस्सलाम इन खां अॻु में हे कूफ़े वारनि अली अलैहिस्सलाम जो साथ ॾिनो, पर जमल में कूफ़े वारनि साथ ॾिनो, सिफ़ीन में साथ ॾिनो, नहरवान में साथ ॾिनो। हाणे छा थी वियो हलियो? हाणे इहो थी वियो त शक में मुब्तला थी वई सॼी उम्मत, अलाए हेॾे अलाए होॾे, अलाए पाण में पुराणे दौर में जेके बनी हाशिमी बनी उमैया पाण में कोन ठहंदा, अलाए उहो क़बाइली हाणे जहिड़ो आहे, अलाए दीन जो जहिड़ो आहे, ख़बर कोन्हे। अॼु जे दौर में जीअं असां चवंदा आहियूं न बाबा हू बि जेको आहे हीअं आहे, हू बि हीअं, असांखे ख़बर ई कोन थी पए त काॾे वञूं। इहो उन दौर में जॾहिं काॾे वञूं पोइ छा थींदो? पोइ घर वञी वेहंदो, जिहाद जो जज़्बो ख़तमु थी वियो। जिहाद जो जज़्बो जो ख़तमु थी वियो त अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे क़त्ल करणु आसान थी वियो। अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन शहीद थी विया। हाणे शहीद जो थिया, नतीजो छा निकितो? नतीजो इहो थियो त जेको बाग़ी गुरोह हुयो उहो उम्मत ते काबिज़ थी वियो, जंहिंजे लाइ क़ुरान मजीद चयो त क़ातिलू आइम्मतल कुफ़्र, कुफ़्र जे इमामनि खे क़त्ल कयो। कुफ़्र जे इमाम केरु हुयो? बनी उमैया। साॻियो जेको हज़रत अबू सुफ़ियान, साॻियो हज़रत मुआविया, इन्हनि जे लाइ त क़ुरान मजीद चयो त हिननि खे क़त्ल कयो। बदर में इहे, उहद में इहे, खंदक में इहे, जंग जेको आहे जेके चइजे त इन हुनैन खां अॻु में सभु जेके आहिनि आइम्मतुल कुफ़्र इहे ई आहिनि। जेके आइम्मतुल कुफ़्र हुया उहे आइम्मतुल उम्मत बणिजी विया। हीअ रसूल अकरम जी हदीस आहे, ऐं जेको आहे सही बुखारी जी हदीस आहे, जंहिंमें जेको आहे चयो वियो त रसूल अकरम जन जेको आहे अम्मार जे लाइ फरमायो त अम्मार तोखे जेको आहे तक़्तुलहू फ़िअतुल बाग़िया, तोखे जेको आहे बाग़ी गुरोह क़त्ल कंदो। ऐं बिग़ावत बि मामूली दर्जे जी न, यदऊहुम इलल्लाह, अम्मार उन्हनि खे जेको आहे उहो अलाह जे तरफ़ दावत ॾियण वारो हूंदो, यदऊनहू इलन्नार, ऐं हू जेके आहिनि उनखे जहन्नम जे तरफ़ वठी वञण वारा हूंदा। उहे ई साॻा जहन्नम जे तरफ़ वठी वञण वारा, ॿिया कोन्हनि। क़ुरान मजीद जेको आहे जॾहिं आइम्मा खे जेको आहे इमामनि खे तक़सीम कयो आहे त अॻे जेको आहे तव्हां आयत ॾिसो, क़ुरान मजीद जेका पूरी आयत मां नथो पढ़ां, विच में जेको आहे तव्हां ॾिसो त इहो फ़िरौन जो ज़िक्र कंदे कंदे ऐं क़ौमुनि जो जेको आहे जेके चए ताग़ूत जो ज़िक्र कंदे कंदे आख़िरी आयत जेका ॾिसो 42, वजअलनाहुम आइम्मतन यदऊन इलन्नार, हिननि खे असां फ़िरौन वारनि खे ऐं समूद हिननि खे असां जेको आहे जंहिंखे चइजे त हिननि काफ़िरनि जो इमाम करार ॾिनो, जेके बाहि जे तरफ़ सॾण वारा हुया। ऐं रसूल अकरम फरमायो त अम्मार जेको आहे उन्हनि खे ख़ुदा जे तरफ़ सॾींदो ऐं जेके बाग़ी आहिनि उहे बाहि जे तरफ़ सॾण वारा हूंदा। नतीजो इहो निकितो त अलाह जो इहो बनुकाती प्रोग्राम अन इबुदुल्लाह वजतनिबु ताग़ूत,
हिन मक़ाम ते अची छा थियो, वो आइमतुल कुफ्र जेको आहे वो आइमतुल मुस्लिमीन बणिजी विया ऐं फ़साद हेठ खां वठी आख़िर ताईं जेको आहे वो छांइजी वियो हलियो। उम्मत जिहालत जे ऊंदाह में सरगर्दान थी वई। छा कयूं? हाणे आहे इमाम हसन इमाम हुसैन जी तारीख़। हाणे इन मौक़े ते पहुची तव्हां सम्झो त तव्हां ॼण त जेको आहे इन हालात में मौजूदु आहियो। हाणे तव्हां छा कंदो? जंहिं हिन वक़्तु राति छांइजी वई आहे, ॿाहिरि निकिरो कुझु कोन नज़र ईंदो। ईअं उन दौर में बि उम्मत जे मथां इहे राति छांयल हुई, कंहिंखे कुझु नज़र न थियो, ऊंदहि छांयल हुई। हाणे तव्हां वेही कुझु देरि चुका, 2-3 ग्रोह ठाहिया, भले पंहिंजी प्लानिंग ठाहियो, उम्मत खे कढंदो, पोइ ॾिसूं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन छा था कनि। ठीकु आहे जी, कोई सवाल हुजे त। लेकिन वो इमाम हुसैन ऐं इमाम हसन जी प्लानिंग जे लाइ न पुछिजो, उहा तव्हांखे ठाहिणी आहे फ़िलहाल। ठीकु आहे, तव्हां हिन वक़्तु सम्झो त उम्मत जा ज़िम्मेदार हो। उम्मत इन जेको आहे उहो मक़ाम ते अची पहुती आहे, दीन इन मक़ाम ते अची पहुतो आहे। अलाह जो बिनुकाती प्रोग्राम जेको रसूल करम आंदो उहो हिन वक़्तु ख़तमु थी चुको आहे। हाणे छा कंदो तव्हां? छा पॉलिसी ठाहींदो? जी, हाणे को सवाल हुजे?